अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ टीवी सां मां रहीम बख्श पंवर। सबका पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। नाज़रीन, PPMA ने ख़ालिद लुंड ऐं PP ज़िले सदर बाबर लुंड जी रिहाइशगाह तरफ़ ईंदड़ यारो लुंड रोड ते जरवार शहर मां गुज़रंदड़ चाकर माइनिस पुल नाक़िस मटीरियल जे इस्तेमाल सबबि 3 महीननि अंदरि ढही पट। पुल ढही पवण सबबि ट्रैफ़िक जी आमद रफ़्त मुअत्तिल, मुसाफ़िर तौर आम माण्हू केतिरा ई किलोमीटर कचे रस्ते ज़रिए मंज़िल तरफ़ पहुचण ते मजबूर। PPMA ने ख़ालिद लुंड समेत कंहिं बि कामूरे नोटिस न वरितो। इलाइक़े वासी आज़ार में तफ़सील मूजिबि जरवार शहर मां गुज़रंदड़ चाकर माइनी पुल जेका 3 महीना अॻु नए सिर तइमीर थी हुई, जंहिंमें नाक़िस मटीरियल जे इस्तेमाल सबबि पुल 3 महीननि जे थोरे अरसे में ढही पट थी वियो। लाड़काणो नौरंग वाह भरिसां ॻोठ मोहम्मद मुराद जाॻियाणी वासी मोटरसाइकिल सवार 17 सालनि नीगर रोड हादसे में फ़ौत थी वियो। ॻोठ मोहम्मद मुराद जाॻियाणी वासी नीगर वहीद सोलंकी कम सांगे शहर वियो, जितां वापसि ते रोड हादसे में फ़ौत थी वियो। हिन मौक़े ते नीगर जे वारसनि ॿुधायो त नीगर कम सांगी वियो हो, जेको वापसि ॻोठ अची रहियो हो त ॻोठ ॿाहिरां नौरंग वाह रोड ते हादसे में फ़ौत थी वियो। मटियारी लॻ राति देर सां पुलिस ऐं ॾुआरियुनि में मुबैना मुक़ाबिलो। हिकु ॾुआरी हथियार समेत ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। मटियारी लॻ जाखड़े थाणे जी हद में राति देर सां कचे वारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾुआरियुनि में मुक़ाबले दौरान फायरिंग जे नतीजे में हिकु ॾुआरी नाले ॻोठ मोहम्मद अली संग्रासी जे रहवासी मोहम्मद मुराद ख़ासकेली खे ज़ख़्मी हालत में हथियार समेत गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त 2 ॾुआरी फरार थियण में कामयाब थी विया, जिन खे गिरफ़्तार करण लाइ पुलिस मुख़्तलिफ़ जॻहनि ते पहुची सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। नाज़रीन, सिंध जे सयाहती माॻ लकी शाह सदर जे चश्मनि जी सफ़ाई इंडस टूरिज़म क्लब पारां शुरू कयल मुहिम में शागिर्दनि जी भरपूर शिरकत। क्लब जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि गंद किचिरो पाण मेरियो। सफ़ाई मुहिम में हिसो वठंदड़ शागिर्दनि खे मञता सर्टिफिकेट ॾिना विया। सियाहती तारीख़ माॻनि जी सफ़ाई जो मक़सदु उन्हनि जी मालिकी करणु आहे। मुजाहिद सैयद सेवण लॻ लकी शाह सदर जी गरम चश्मनि खे सालनि खां पोइ साफ़ कयो वियो। 15 मण कचिरो गॾु करे गार्बेज बैग ठाहिया विया। इंडस टूरिज़म क्लब पारां सिंध जी तारीख़ी ऐं सियाहती माॻ लकी शाह सदर जी गरम चश्मनि खे साफ़ करण वारी मुहिम काल्ह शुरू कई वई, जंहिं तहत क्लब जे मेंबरनि ऐं स्कूली शागिर्दनि गॾिजी कश्मे जे मुंड खां अधु किलोमीटर एराज़ी ताईं पखिड़ियल बोतलुनि, प्लास्टिक जूं थेलियूं ऐं पुराणे कपिड़नि ऐं ॿिए गंद किचिरे खे मेड़े गॾु कयो वियो ऐं वॾनि प्लास्टिकुनि जी थेलियुनि में विझी परे उछलायो वियो। लकी शाह सदर जे मक़ामी माण्हुनि जे सहकार सां शुरू थियल सफ़ाई मुहिम में इंडस टूरिज़म क्लब जे सदर मुजाहिद हुसैन सैयद, जनरल सेक्रेटरी मियां इलियास अब्बासी, साजिद भुट्टो, ज़हरा शलवाणी ऐं ॿियनि शागिर्दनि सां गॾिजी कचिरो मिड़ियो। सफ़ाई मुहिम खां पोइ शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई लाइ खेनि इंडस टूरिज़म क्लब पारां मञता सर्टिफिकेट ॾिना विया। हिन मौक़े ते ॻाल्हाईंदे मुजाहिद हुसैन सैयद चयो त सफ़ाई मुहिम जो मक़सदु पंहिंजे माॻनि जी हिफ़ाज़त करणु ऐं उन्हनि माॻनि जी अहमियत खे उजागर करणु आहे। गोलारची में टाउन कमेटी जे मुलाज़िमनि पारां मुतलबनि जी मञता लाइ एहतिजाज कयो वियो। ख़बर मूजिबि टाउन कमेटी गोलारची जे मुलाज़िमनि पारां कचनि मुलाज़िमनि खे पको करणु, पघारुनि में वाध ऐं मुलाज़िमनि जी पघारुनि ट्रेज़री खाते ज़रिए जारी करण लाइ गोलारची में नदीम मसीह, असलम मेमून, महबूब चांग ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। मुज़ाहिरीन रैली जी शक्ल में शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदा टाउन कमेटी गोलारची जी ऑफिस अॻियां लॻियल एहतिजाजी कैंप ते पहुता, जिते टाउन कमेटी जे क्लार्कनि, सैनिटरी वर्करनि, इलेक्ट्रीशियन तोड़े ॿियनि मुलाज़िमनि एहतिजाज कंदे मुतालबो कयो त कचनि मुलाज़िमनि खे पको कयो वञे, मुलाज़िमनि जी पघार में वाध कई वञे ऐं संदनि पघारुनि खेनि ट्रेज़री ज़रिए अदा कयो वञनि। मलीर जे सीनियर सियासतदान अॻूणे MNA ऐं ज़िले काउंसिल जे चेयरमैन अब्दुल हकीम बलोच काल्ह अवामी प्रेस क्लब मलीर में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध असेंबली में नए मकानी निज़ाम जे बिल खे रद्द करे छॾियो आहे। हिन सिलसिले में हिन चयो आहे त कराची जूं ॿाराणियूं सदियुनि खां आबाद आहिनि, जितां जा रवासी कराची शहर जा बानी आहिनि। हुननि खे भित सां लॻाए ज़िले काउंसिल कराची ख़तमु करे वजूद खे मेसियारो पियो वञे। ज़िले काउंसिल जी बहाली लाइ मुशरफ वारे मकानी कानून ख़िलाफ़ हलायल जदोजहद जहिड़ी वरी जदोजहद हलाईंदासीं। ऐं चयो त नई मकानी निज़ाम में टाउन जोड़े ॿारनि खे शहर जो हिसो बनायो वियो आहे, जंहिं सां कराची ख़ासि तौर मलीर जा ॻोठ पंहिंजे वजूद विञाए वेंदा। नाज़रीन, इहो अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com, असांजो फेसबुक ऐं यूट्यूब पेज डेली कल्याण।